शहदाद कोट में हिंदू बिरादरी पारा होली त्योहार जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हिंदू पाड़े में हिंदू पंचायत पारा होली के शुभ दिन ते सेठ भावन दास, प्रताप राय, सिराई राजकुमार, रमेश पंजाबी, प्रकाश श्रियानी, सुभाष श्रियानी, डॉक्टर प्रेम, डॉक्टर अशोक, आकाश कुमार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिंदू नौजवाननि ॿारनि रैली कढी शहर के हिंदू पाड़े समेत मुख़्तलिफ़ पाड़नि जो गश्त करे हिक ॿिए खे होली के रंगनि सां रंगे ख़ुशीअ जो इज़हार कयो। उन मौके ते मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे सेठ भावन दास चयो त होली जो ॾिणु मोहबतुनि विराइण जो ॾिणु आहे। हिन चयो त होली जे ॾिण ते हिक ॿिए खे रंगनि सां रंगे मोहब्बत जो इज़हार कयूं था। होली ॾिण ते बिना कंहिं फ़र्क़ जे आलम इंसानियत के होली जी वाधायूं पेश कयूं था। उन मौके ते होली रैली में पीपी अॻवान, सरदार तारिक अमीन खुआवड़, एजाज बिरोही, वहीद शेख, जुल्फकार सुमरो ऐं ॿिया साणस गॾु हुआ। कैमरामैन सार भट्टीअ सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ शहदाद कोट।